शेरल पुट अबा हाणे घणी थी थस समझी वियो हूंदो हाणे हिनखे घणो ज़लील न कर अबा। बाबा छा थो चई? मां तो हिनखे ज़लील कयां? बाबा ही ज़लील आहे, ही इज्जत मां ॼाणे ई नथो। अबा शेरल हाणे थधो थी अबा थधो थी वियो। अञा थधो थियां? बाबा ॿुधाए त मां थधो कीअं थियां? हिन ॿियों दफ़ो किरियल मां किरियल हरकत कई आहे। हिन पहिरियों दफ़ो ग़लती कई त मां वञी दोदे खां माफ़ी वरिती। दोदो मुंहिंजे हथनि खे ॾिसी मुड़ी वियो। हाणे वरी हिन ॿियों दफ़ो ग़लती कई आहे। हाणे मां कहिड़ो मुंहुं खणी दोदे ॾांहुं वञा? अञा तूं चईं थो त हिनखे माफ़ कयां? ओ बा खता या खताऊं इंसान खां थींदियूं रहंदियूं आहिनि अबा। मुंगो बि इंसान आहे। जेकॾहिं खताऊं कयूं अथई त माफ़ करण वारो बि भलो सॾिबो आहे अबा। तोसां हाणे प्यार कंदो, तोसां मोहबत कंदो, तुंहिंजो चवण वठंदो, वरी अहिड़ी खता कोन कंदो अबा। बाबा मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। कोड़ो मूंखे बि न आहे, मूंखे बि प्यारो आहे। उन प्यार जे करे ई अञा ज़िंदा बीठो आहे। एतिरे क़दर तूं कामोरी पहुची चुका आहियो, अञा बि गूंगू ऐं सावल न अॻिते आहिनि। त छा दा हू मूंसां हक़ ते विड़िया आहिनि? न साईं, त सावल तोखे पंहिंजी भेण सां ॾिसे ऐं बेग़ैरत बणिजी कंधु झुकाए ऐं तोखे छॾे ॾे, ईअं हलियो वञे, ईअं न। अदा जेकॾहिं सावल मूंखे कामोरी सां मिलंदे, ॻाल्हाईंदे या घिटी में किथे ॾिसे हा त पोइ अची मूंसां विड़े हा न। पर अदा मां त अकेलो घिटी में बीठो हुअसि, कामोरी त हुई बि कोन। वाह रे ढोलण भाउ, वाह वाह जो बेहयाई वारी ॻाल्हि कई अथई। अड़े चवंदो बि त पाण आई न, तूं ऐं कामोरी मिलंदा जुलंदा आहियो। इहा ख़बर जीजा खे बि आहे, सुखा खे बि आहे। बसि रुगो मूंखे या दा मास्तर खे ख़बर न आहे। ऐं जेकॾहिं इहा ख़बर गूंगे ऐं सावल खे पवे थी त पोइ उहो तोसां विढ़ंदा न त तोखे खीर पीआरींदा। अदा अरे शुकुर कर ढोलण, शुकुर कर। सावल तोखे रुगो बाठो हयो आहे। तुंहिंजी जाइ ते जेकॾहिं सावल जे साम्हूं को ॿियो हुजे हा न, उनखे ईअं छॾे हलियो न वञे हा, रुगो बाठो हणी उनखे सिधियूं गोलियूं सीने में हणे हा। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त सावल मूंखे तुंहिंजे करे ज़िंदा छॾियो आहे, न त सावल मूंखे मारे छॾियो आहे। हा ढोलू हा, सावल दोस्ती जी नज़र रखी कस खाई वियो, न त तुंहिंजो अंजाम रुगो मौत हो, मौत। पर जेकॾहिं सावल तोखे मारे बि छॾे हा त उहो हुनजो हक़ हो, छो त दोस्ती गैरत खां मथां ई नाहे हूंदी। दोदा अदा सावल त गैरत में अची अदा ढोलण सां विड़ियो आहे न। कामोरी त अदा सावल जी भेण आहे, उहो त उन जे करे विड़ियो आहे। पर गूंगो छो बेचकर विड़ियो आहे अदा ढोलण सां? सुखा सुखा कामोरी गूंगे जी मंग आहे ऐं गैरतमंद मंगेंदा पंहिंजी मंग खे ख़ैर सां ॾिसी ठहियो त न कंदा न। अदा कामोरी गूंगे जी मंग न आहे, न ई कामोरी गूंगे जी पाण में मंगणी थियल आहे, रुगो ॻाल्हियूं थियल आहिनि, रुगी नाले थियल आहे। नाले थियल गैरतमंद पंहिंजी नाले थियल छोकिरी खे पंहिंजी मंग, इज़त ऐं गैरत सम्झंदा आहिनि। बाक़ी बेगैरत माण्हू त पंहिंजे ज़ालुनि जे कुदनि कमनि ते बि गैरत न आहिनि। हाणे छॾियो न जाइनि ॻाल्हियुनि खे, जेको थियो सो थियो। अजायूं ॻाल्हियूं आहिनि ही, न सुखा न अजायूं न आहिनि। ऐं ॻाल्हियुनि में ॾोही साबित बि असां थींदासीं ऐं माफ़ी बि असांखे वठणी पवंदी। भाव को माफ़ी भाव जो चयो नाहे कयो, गलती करे वञी ढोलण सां विड़ियो आहे। उथी अबा उथी उथ पंहिंजे वॾे भाउ खां माफ़ी वठ अबा।
पंहिंजे वॾे भाउ खां माफ़ी वठण में कहिड़ो शर्म आहे बा। उठ बा उठ। जेकॾहिं हू तोसां विढ़ियो आहे त हुनजो तो ते इहो हक़ आहे। वॾा भाउर नंढनि भाउरनि सां चङाई जे करे विढ़ंदा बि आहिनि। उथ बा उथ, वॾे भाउ खां माफ़ी वठ। उथी पुट पुट। वॾा भाउर नंढनि भाउरनि सां मोहबत बि कंदा आहिनि त जीअं को गैर नंढे भाउ जे मथां का आंगुर कोन खणे जा हुनखे घटि वधि न ॻाल्हाए। उथी अबा उथ, वञी पंहिंजे वॾे भाउ खे परचाए। अरे माफ़ी वठो न खा। उथ अबा उथ गूंगा। बस जावेद बस, ये सुनका भरे मुखा माफी न वठ। अरे तू मुझे भाई, तू मुझे ॾाढो प्यारो हुई, ॾाढो। जावेद, इन सॼे तरह में बाबा जी केॾी इज़त आहे। तो जिन्हनि हरकतुनि जे करे असांजी इज़त न हली वञे, ॾाहो थी। इहे ग़लतियूं न कर मुंहिंजा भाउ, न कर इहे ग़लतियूं। मुंहिंजा भाउ, भाई हथ तोते खयां, भाई तो बेहया थी। अज मां पजाई हथ भरी चली। मुझा सादला गूंगा पुट। मूं पंहिंजी कयल ग़लती ते ॾाढो पछतायो आहे। मां तोखां ऐं भेण कामोरी खां माफ़ी वठण आयो आहियां। पुट सावल, माफ़ी मूंखां न पर पंहिंजी भेण खां वठ। तूं हिन जी दिलि ॾुखाई आहे। भेण कामोरी, मूंखे माफ़ कर। अमा, मूं इहा वॾी ग़लती कई जो मां गूंगे जे चवण में अची पंहिंजे दोस्त जे भाउ ढोलण खे मथे में बाठो हणी रतो रत करे छॾियो। मूं इहो छा कयो अमा? मूं छा कयो? सावल पुट, कननि जा कचा माण्हू ईअं ई तो वांगुरु पराई ॿुध ते धकु खाई पोइ पछताईंदा आहिनि। ऐं तूं बि अहिड़ी ग़लती करे हाणे पछताएं थो। पर पोइ बि सुठी ॻाल्हि आहे, तोखे पछता त थियो आहे न पंहिंजी ॻाल्हि ते। अमा, हाणे मूंखे माफ़ी वठी दोदे वारनि खे परछाइणो पवंदो। दोदे वारनि खे विझ धूड़। तो मुंहिंजी न्याणीअ जी दिलि रंजाई आहे। उन वीचारे जी तोखे ॻणती ई कोन्हे, जंहिंखे भरे राज में ख्वार करे आयो आहे। बराबर आहे मां पंहिंजी भेण कामोरी जो खतादार आहियां। उनखे बि मां ज़रूर परछाईंदुसि। पहिरियां मां दोदे वारनि खां वञा, हथ ॿधी माफ़ी वठां। हू मुंहिंजा दोस्त आहिनि। पोइ छो, पहिरियों वञी भेण खां माफ़ी वठ, जीअं ॻोठ तर खे ख़बर पए मुंहिंजी धीअ लुची न आहे। पोइ वञी दोदे खे परचाए या वरी उन्हनि जे ख़ानदान खे। ठीकु आहे अमा, पहिरियां ई मां वञी पंहिंजी भेण कामोरी खे परचायां थो।
बस न। धयाणीअ धक मारे या खारे इन गूंगे खे कामोरीअ संग खां ॾियां अंगूठो। हा मां इन गूंगे खे आउठो ई ॾींदासीं, भले अची इन मुंहिंजे आंखे सां लाऊं लहे, थोको कंहिं जाइ जो। हले वा शैतानगी करण ऐं असां दोस्तनि खे पाण में विढ़ण। अम्मा इन निभागे गूंगे खां वो बि 1000 चक्कर ढोलण भलो आहे। मां बि इहो ई थी चाहियां पुट त ढोलण जहिड़ो सुठो रिश्तो कामोरीअ लाइ ॿियो नथो थी सघे, पर तूं बि त मञे न। यार अॻ में तो रे सालार खान जी धी गुज़री वई, हाणे वरी शहबाज खान पिस्टल खणी थो अचे। ज़रूर सालार जी धी जे कढायो हूंदो। ज़रूर इहा ई हक़ीक़त हूंदी। पर होशियार थी जा, शहबाज खान सां कॾहिं बि सच न ॻाल्हाइजा, मता बाख बाबत ॻाल्हि करींसि। मां को चरियो थोड़ी आहियां जो वञी शहबाज खे वञी ॿुधाईंदुसि। हू वेचारी त घर खां अलाए कहिड़े आज़ार खां भॻी ऐं हितां गुज़री वई, हुनजो ख़्यालु असां त कंदासीं न। हाणे कंहिंसां बि इहा ॻाल्हि न आहे करणी। हाणे इहा ॻाल्हि हली रहियसि वारिस खान खे था ॿुधायूं वञी। ही बि हलिया विया, न त इन्हनि खां मालूम कजे हा त हिकु औरत ऐं 2 माण्हू हिननि ॾिठा या न। एतिरो परते न विया हूंदा, भॼी वञी करे उन्हनि खां मालूम तो कयां। ओहो, ही बि परे निकिरी विया, हाणे कंहिंखां मालूम कयां। सावल पुट एॾी किरियल हरकत कंदो, सो बि गूंगे जावेद जे चवण ते। खिटीअ में बिही उघाड़े वात पंहिंजी भेण खे मारण जूं ॻाल्हियूं कंदे। न सावल पुट न, मां इहो कॾहिं न सोचियो हुयो। हेफ़ थई पुट। कामोरी थी, तूं गणती न कर, मां वञी ॻाल्हाईंदसि अदी धयाणीअ सां ऐं पुट सावल सां। मां वञी उन्हनि खे ॿुधाईंदसि त मुंहिंजी कामोरी धीअ नींहुं लातो आहे, को गुनाह नाहे कयो। न जीजा न, तूं अदा सावल खे अम्मा खे इहो न ॿुधाईंदी, न त हू मूंखे किनी सम्झंदा, नफ़रत कंदा मूंसां। त पोइ धीअ आख़िर छा कजे? जीजा तूं अदा सावल खे सिर्फ़ इहो चओ त तुंहिंजी भेण किनी नाहे, न ई तुंहिंजी इज़त लॼाई अथई। मुंहिंजी भेण, मां ॼाणा थो त तूं पंहिंजे हिन भाउ जी इज़त न लॼाईंदी। अदा सावल तूं? भेण कामोरी, अॼु मां तोखां माफ़ी वठण आयो आहियां, मूंखे माफ़ कर। अदा सावल बस कर भेण, बस कर, न रो। मां गए पंहिंजी कयल ग़लती ते घणो रोनो आहियां। ॾिस भेण कामोरी, तूं परेशान न थी। जेकॾहिं मां रोंदुसि न त घणो रोंदुसि। अलाह न रुवारे तव्हां ॿिन्हिनि खे। पर पुट सावल, पराई ॿुध ते कननि जो कचो थियण मुड़सनि जो कमु नाहे।
माण्हू त अखियुनि ॾिठे ते बि वीचार कंदा आहिनि ऐं तूं जीजा मूं पंहिंजी कयल ग़लती ते ॾाढो पछतायो आहे। मां तोखां ऐं भेण कामोरी खां माफ़ी वठण आयो आहियां। पुट सावल, माफ़ी मूंखां न पर पंहिंजी भेण खां वठ। तूं हिन जी दिलि ॾुखाई आहे। भेण कामोरी, मूंखे माफ़ कर। अदा सांवल, तू मुंहिंजो वॾो भाउ आहे, बाबा जी जाइ ते आहे। ॿाहिरि ई पीउ न्याणियुनि खां माफ़ी नाहिनि वठंदा, हुननि खे पंहिंजे सीने सां लॻाईंदा आहिनि। पर नाहीं त पहिरां काॾे गुम थी विया। हाणे कंहिं खां पुछां त हिकु छोकिरी ऐं ॿ मर्द कंहिं वींद ॾिठा, इन बकरार खां थो वञी पुछां। इहो हमारा पिस्तल खणी कंहिंजी ॻोल्हा में निकितल आहे, या त वरी शिकार ते आयो आहे। शहबाज खान, इहो त शहबाज खान आहे। इहो बकरार आहे जेको पंहिंजे धण चाण में मगन आहे। त बाख सां गॾु ॿ हमराह काॾे विया, इन बकरार खां पुछण ई फज़ूल आहे। तंहिं करे मूंखे वापसि मोटी उन्हनि पेरनि जी ॻोल्हा करणु घुरिजे। हा, ईअं ई करणु घुरिजे। लॻे थो त मुंहिंजी ॻोल्हा में निकितो आहे। शायदि मूंखे सुञातो अथसि। न, जेकॾहिं मूंखे सुञाणे हा त मूं ते फायर ज़रूर करे हा। छो जो शहबाज जे हथ में हथियार आहे ऐं मुंहिंजे हथ में ही लकुण। पोइ वापसि छो मोटियो? किथे ईअं त न आहे। हिन मूंखे सुञातो आहे ऐं वापसि वञी सालार खे ॿुधाईंदो त वारिस काने ते बकरियूं पियो चारे। हाणे लाल खान जे मौत खां पोइ ही बि वञी सालार सां गंढियो आहे। प्रभु, पीरू जिद थो करे त अरब भाउ जे मरण जो भाउ नबन खे इतला ॾियो। तॾहिं तो सम्झायांसि जेकॾहिं भाउ नबन खे असां इहो इतला ॾींदासीं त हू जेल मां फरार थियण जी कोशिशि कंदो। दादन ठीक तो चवे पीरू, नबन खे इतला नाहे करणो। नबन भी दीदी रो मुड़सा। सालार खान, तोखे हर कदम सोचे समझी खणण घुर्जे। बाख जी गुमशुदगी या खणी फिरार चइजे, उनजी ख़बर ॿाहिरि निकिरण न घुर्जे। छो त इहा ख़बर निकिती त झंग जे बाहि जीअं पखिड़िजी वेंदी ऐं अहिड़ी बाहि जो रूप अख़्तियार कंदी जेका तुंहिंजे वजूद खे साड़े खाक करे छॾींदी। हा शाहबाज खान, कर ख़बर
सालार खान बाख जा पेरा ऐं चादर हथ कया आहिनि। वधीक पेरे जो पीछो करण लाइ तव्हां जो अचणु तमामु ज़रूरी आहे। शाबाश ख़ार, तूं हिन वक़्तु किथे आहीं? जल्दी मूंखे ॿुधाए। मां तो वटि तूफ़ान जी रफ़्तार खां बि तेज़ पहुची वेंदुसि। चाचा सालार खान, मां तव्हांजे ॻोठ जे ॾखण तरफ़ 5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहियां, जिते कुझु ज़मीनूं बि आबाद आहिनि। तूं सिर्फ़ 10 मिंट सब्र कर, मां तो वटि फौरन पहुचां थो। ठीकु आहे चाचा, मां तव्हांजो इंतज़ार थो कयां। ठीकु आहे, मां बि तमामु जल्द तो वटि पहुची वेंदुसि। न बराबर न, मां ने गूंगे के ज़िंदा कौन छॾींदुसि। गूंगो ॼाणी वाणी मूंसां ॿियो चकर अटकियो आहे। जॾहिं हिन बाठे सां घाव की सेकत ॾींदोमांसि न, पोइ हुनजो दिमाग़ जाइ ते ईंदो। ढोलण, गूंगो त आहे चरियो बेअकुल बदमग़ज़ो, पर यार तूं त सियाणो आहीं। यार तूं त अकुल खां कमु वठ न। जेकॾहिं तूं बि बाठो खणी गूंगे सां वञी विढ़ंदे त ख़ुदा ना ख़ास्ता गूंगो तुंहिंजे धक में मरी पवे, पोइ मेरा पोइ जी परवाह मूंखे न आहे। जेकॾहिं मूंखे जेल बि कटणो पियो न त जेल बि कटींदुसि, पर हिन गूंगे खे हाणे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। पोइ भल छा बि थिए। ढोलण यार, मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। जेल त रुगो जवान ई काटींदा आहिनि, पर रुगो जेल जी ॻाल्हि न आहे। यार ॻाल्हि ॻोठगिरीअ जी आहे। तूं जेकॾहिं वञी गूंगे खे मारींदे न त अदा दोदे ऐं शेर लई दोस्ती टुटंदी ऐं दुश्मनी पैदा थींदी। जेकॾहिं दोस्ती टुटे थी न त भल टुटे, ऐं जेकॾहिं दुश्मनी वधे थी त भल वधे। मूंखे का परवाह न आहे। जॾहिं शेरल जो भाउ जी दोस्ती जी परवाह नथो करे त पोइ मां छो कयां। महराब कामोरी मुंहिंजी मोहबत आहे ऐं मां कामोरी जी मोहबत आहियां। हाणे असां ॿिन्ही खे केर बि जुदा नथो करे सघे। ऐं गूंगे जूं ये चालबाज़ियूं कामोरी मूंखे जुदा करण जूं आहिनि। यार जेकॾहिं तूं इहो बि सम्झे थो त इहो गूंगो इहे चालबाज़ियूं शैतानगिरियूं तोखे ऐं कामोरीअ खे जुदा करण लाइ करे थो त पोइ मुंहिंजा भाउ गूंगे खे मारण जो सोच ई न त कामोरी तोखां सच में जुदा थी वेंदी। ही तू छा थो चवीं महराब? कामोरी मूंखां जुदा थी वेंदी? हा मुंहिंजा भाउ, जेकॾहिं तो पंहिंजो अकुल ऐं होश विञाए गूंगे जो खून कयो न त कामोरी तोखां नफ़रत कंदी, नफ़रत, ऐं तोखे खूनी सॾींदी, ऐं पोइ मुंहिंजा भाउ उहो तोखां जुदा थी वेंदी। न महराब, यार ईअं त न चओ। जेकॾहिं कामोरी मूंखां जुदा थी न पोइ मां त मरी वेंदुसि कामोरी खां सवा। यार कामोरी में त मुंहिंजो साहु आहे, साहु। त पोइ ढोलण, हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। शाबाश खान, पाख जेकॾहिं ज़मीन जे 7 तहनि अंदर बि हूंदी न
तो सालार खान उनखे खोटे कढी वठंदो। बस जेकॾहिं मूंखे ॾुख आहे त तुंहिंजे इन गलतान जो आहे, तो वारो इहो गलतान क़ाबिले माफ़ी कॾहिं बि न आहे। चाचा सालार खान बाख मुंहिंजी गैर मौजूदगी में भित तां चढ़ी निकिती आहे ऐं मां हुनजो पीछो कयो आहे। सॼो प्लान पाणीअ में मिली वियो, सॼो प्लान। बाख जे फरार थियण जी तकलीफ़ मूंखे बि थी आहे, पर असां गॾिजी बाख खे ॻोल्हे हथ कंदासीं। शाबाश खान, जेकॾहिं इहा बाख मूंखे न मिली न त इहा बाख मुंहिंजे मौत जो कारण बणबी, छो त हुन मूंखे मुंहिंजी वाइफ जो मर्डर कंदे अखियुनि सां ॾिठो आहे। ऐं इहा शायदि ॾींदी त मूं गोली हलाई आहे हमीदा जे मथां, जंहिं सबबु हमीदा मारिजी वई। ऐं बाख अखियुनि ॾिठी गवाह थींदी कोर्ट में मुंहिंजे ख़िलाफ़, ऐं पोइ तव्हांखे सज़ाए मौत ॿुधाई वेंदी कोर्ट सगुरीअ में। ईअं न रेस सालार खान जाबिर सदर साईं, रेस सालार खान खे कोर्ट सगुरी ताईं पहुचण ई न ॾिबो। हुन खां अॻु जो साइण बाग रेस सालार खान जे ख़िलाफ़ कोर्ट सगुरीअ में अखियुनि ॾिठी शाहिदी ॾे। मां ऐं कालू साइण बाग खे पाताल मां बि ॻोल्हे वठंदासीं। कालू? हा जाबिर, हा। हाणे इन इलाइक़े में चपे चपे ते साइण बाग जी ॻोल्हा कबी ऐं ॻोल्हे हथ करे ॾींदासीं रेस सालार खान खे, जीअं रेस सालार खान खे रुसवाई खां बचाए सघूं। त पोइ अचो, हितां जे हर हिकु माण्हूअ खां पुछा था कयूं। साइण बाग जे इज़त सां ॿुधाइनि था त ठीकु आहे, जेके नथा ॿुधाइनि न त पोइ जाबिर जंहिंसां करे लड़ाई हुन जी करे छॾे हमेशह हमेशह लाइ तबाही। मां सम्झां थो त बाख कंहिं झुपड़ियुनि में पनाह वरिती हूंदी। जेकॾहिं इहा बाख हिननि झुपड़ियुनि मां मिले थी त मां उन्हनि झुपड़ियुनि खे ई बाहियूं ॾियारे छॾींदुसि, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। अचो मूंसां। न पीरू न लाल भार न पाण खे ॿुधाइणो ई न आहे। असांजो भाउ दरिया जो हिन पार उफाट जूसे जे दुश्मननि हथां मारिजी वियो। अरे अदा लपन त अदा अरब जो मुंहुं बि न ॾिसी सघियो आहे। न पीरू, जेल में बंदि थियल कैदी मुंहिंजे भाउ जो कीअं मुंहुं ॾिसी सघे। लबन खे जे इतला ॾिबो त हू जेल मां फरार थियण जी कोशिशि कंदो। ऐं पोइ पुलिस जी बेरहम गोलियुनि जो शिकार बण। वरी केर थो पुलिस जे बेरहम गोलियुनि जो शिकार थी था त न? प्रभु, पीरू जिद थो करे त अरब भाउ जे मरण जो भाउ नबन खे इतला ॾियो। तॾहिं तो सम्झायांसि जेकॾहिं भाउ नबन खे असां इहो इतला ॾींदासीं त हू जेल मां फरार थियण जी कोशिशि कंदो। दादन ठीक तो चवे पीरू, नबन खे इतला नाहे करणो। नबन भी जिदी रो मुड़सा अजायो पुलिस जे गोलियुनि जो खाज न बणजी वञे। असां जो वो जवान भी उठी पवे। तंहिं करे फिलहाल नबन खे को भी इतला न कंदो। ये सीधी अरब जे पलांत में शेरल जो भाउ गूंगो या उन जो पीउ नथा लिटायूं। मां त चवां थो सभ खां पहिरीं शेरल खे ॾेढा ॾारो। बाक़ी ये फुलतरू शुलतरू जुड़ो ऐं गूंगे खे मारे छा कंदासीं? हा दादा न हा, पहिरियां हली था शेरल खे लेटायूं ऐं पोइ वरियाम मां तुंहिंजूं ऐं सोढे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। शेरल मरंदो, ज़रूरु मरंदो। ऐं जॾहिं शेरल जे मौत जो वक़्तु आयो न त पोइ शेरल जे सीने ते गोलियुनि जी कंदुसि बरसात। पोइ छो वदा दादा न हानी छो न? सोडा इन लाइ न त हुन मूंखे टांडा ॾिना आहिनि, हुन मुंहिंजे अंदर खे ॾंभ ॾिना आहिनि, हुन मुंहिंजा 4 फुफाट कंधार मारिया आहिनि।